नाज़रीन, कंदकोट में आम ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। कंदकोट लॻ 26 ॾींहं अॻु हथियारबंद हथां अगवा थी वियल मुग़ी मासूम नीगर अयाज़ पठान बाज़ाब थी घर पहुची वियो। कश्मीर पुलिस पारां मुक़ाबले जी दावा ज़रीन मूजिबि मुग़ी भुंग भरे बाज़ाब थियो आहे। होॾां वारसन क़ुरान पाक खणी कचे में घुमायो। मिली ॼाण मूजिबि कश्मीर कंदकोट SSP बशीर अहमद बिरोई जी हिदायतुनि ते पुलिस कश्मीर जे गेलपुर जे कचे वारे इलाइक़े में पुलिस ऑपरेशन दौरान कंदकोट खां अटकल 26 ॾींहं अॻु अगवा थी वियल मासूम नीगर अयाज़ पठान खे ॾुआरनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई आहे। ॿिए तरफ़ इलाइक़े में चोॿोल आहिनि त नीगर अयाज़ पठान जी बाज़ियाबी भुंग ज़रिए थी आहे। होॾां वारसन क़ुरान पाक खणी कचे में पिणु घुमायो। आख़िर में यादि रहे त हिकु ॾींहुं पहिरियां ॾुआरनि पारां मासूम नीगर जी वीडियो सोशल मीडिया ते बि पिणु वायरल कई वई हुई। ॿिए तरफ़ मासूम नीगर अयाज़ पठान जे घर पहुचण ते घर में ख़ुशी वारो माहौल आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ कंदकोट।